आर्मी पब्लिक स्कूल पेशावर साने खे 10 साल गुज़री विया। ज़ख़्म अॼु बि ताज़ा। 16 दिसंबर 2014 में दहशतगर्दनि स्कूल में घिरी 132 ॿारनि समेत 148 ॼणनि खे शहीद कयो हो। साने खे 10 साल गुज़रण बावजूद शहीद ॿारनि जा वारिस ऐं क़ौम अॼु बि ॾुख में वरतल। शहीदनि खे भेटा पेश करण लाइ सॼे मुल्क में तक़रीब थियल। शहीदनि जी यादि में इस्लामाबाद ऐं लाहौर समेत केतिरनि शहरनि में तालीमी इदारा बंदि। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां APS साने जे शहीदनि खे भेटा पेश। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त APS साने जहिड़ा वाक़िया दहशतगर्दनि जो असल चेहरो वाइखो कंदा आहिनि। हू कानून लागू कंदड़ इदारनि ऐं आम शहरियुनि जी कुर्बानियुनि खे भेटा पेश कनि था। क़ौम दहशतगर्दनि खे कॾहिं बि पंहिंजे किरल इरादनि में कामयाब थियण न ॾींदी। वज़ीर आज़म जो चवणु आहे त दहशतगर्दनि मासूम जाननि खे संदनि खां जुदा कयो। वक़्त सानी ऐं मासूम ॿारनि जी जुदाई जो सदमो ख़त्म नथो करे सघे। सिक्योरिटी फोर्सेस जुरत ऐं बहादुरी सां मुल्क दुश्मन अंसरनि जो मुक़ाबिलो करे रहियूं आहिनि। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां APS साने जे शहीदनि खे भेटा पेश। संदसि चवणु आहे त APS साने मुल्क की तारीख़ जो कारो तरीन ॾींहुं आहे। क़ौम दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में साबित क़दम ऐं ईंदड़ नस्लुनि खे महफ़ूज़ बणाईंदी। वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतूं नेशनल एक्शन प्लान ते अमल खे यकीनी बणाइनि। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में फेरफार। नाणे वारी वज़ारत नोटिफिकेशन जारी करे छॾियो। पेट्रोल जी क़ीमत ₹252.10 फ़ी लीटर बरक़रार रखण जो फ़ैसिलो। हाई स्पीड डीज़ल ₹3.05 फ़ी लीटर सस्तो। नओं अघु ₹255.68 मुक़ररु कयो वियो। गासलेट बि ₹3.32 फ़ी लीटर सस्तो कयो वियो। नवां अघ राति 12 वॻे खां लागू थी विया। स्पीकर रियाज़ सादिक जी सदारत हेठि क़ौमी असेंबली जो इजलास शाम 5 वॻे ताईं थींदो। क़ौमी असेंबली सेक्रेटरीट पारां इजलास जे 10 रुका ते एजेंडा जारी। कानून वारो वज़ीर पार्लियामेंट खे सदर जे ख़िताब बाबति बहस जी रिथ पेश कंदो। IT डिजिटल नेशन पाकिस्तान बिल 2024 ऐवान में पेश कयो वेंदो। वफ़ाक़ी घर वज़ीर लैंड पोर्ट अथॉरिटी जे क़याम लाइ हुकुम वाज़े करण जो बिल पेश कंदो। स्टेट बैंक जी मॉनिटरी पॉलिसी कमेटी जो इजलास थी रहियो आहे। इजलास में व्याज जी शरह जो फ़ैसिलो कयो वेंदो। 2 खां 3% घटिताई जो इम्कान। कारोबारी तबिके पारां व्याज जी शरह 4 खां 5% घटि करण जो मुतालबो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि सबबि 3 ॼणा फौत। मीरपुर माथले वेझो मोटरसाइकिल ऐं ट्रालर में टक्कर, 2 ॼणा अजर जो शिकार। हालाणी वेझो गारीचर टक्कर में अणॼातल नौजवान हयाती विञाए वेठो। ऐं जोही वेझो ॻोठ फ़कीर सुलेमान खोसो में निंगर पाणी जी टांकी में बुॾी फौत। 4 वरनि जो बिलावल खोसो रांदि कंदे घर ॿाहिरां ठहियल टांकी में किरी पियो। घर में कोहराम।